कानार्या कुणकन जिनी लोह लिंगन में मोहब्बत जे मैदान में प्या लाल लुछन पाणी बधन पटियूं पाणी चिकिया कन वटा वाढोड़ियन रेयत जे रात्रि सजो असांजे लतीफ़ साईं जो तसव्वुफ़ वारो फ़लसफ़ो दरअसल सिंधी समाज में वसंदड़ इंसाननि जे समाजी अखलाक़ी सियासी ऐं इक़्तिसादी अमल जी कहाणी आहे। इन पस मंज़र में लतीफ़ चाहियो थे त संदसि क़ौम तरक़ी करे ऐं मुआशिरो जंहिंमें हू रहे थो सो मुहज़ब सॾाइण जे क़ाबिल हुजे ऐं उन मां ॾुख मुफ़लसी जहालत परमारियत जी का बि उन में गुंजाइश न हुजे। हर माण्हू आज़ादु ऐं ख़ुशहाल हुजे। लतीफ़ साईं पंहिंजे दौर जो हिकु क़ौमी शऊर रखंदड़ ऐं समाजी ऐं इक़्तिसादी ख़ुदमुख़्तारी लाइ पाण पतो ॾींदड़ हिकु सुजाण सिंधी इंसान हो जंहिं हिन क़ौम जी रहनुमाई कई बि। संत वक़्त में मुग़लिया दौरे हुकूमत हो। जागीरदारनि निज़ाम हथां समाज जी तरक़ी जी राह में सभ खां वॾी रुकावट रहियल हो इहो साम्राजी जेको निज़ाम ऐं जागीरदारनि निज़ाम। इन करे हारी तोड़े मज़दूर सुबुह खां शाम ताईं पोरियो करण खां पोइ बि गुरबत ऐं अफ़लास जी चकीअ में पीसजी रहिया हुआ। लतीफ़ साईं जे हिन बैत में क़ौमी समाजी जो शऊर वाज़ह नज़र थो अचे जॾहिं फरमाइनि था त हीअ वाट उन्हनि मक़सदनि जे हासिलात लाइ सवली त नाहे छो त हिते वढ बि पवंदा, सूर बि बर्दाश्त करणा पवंदा, सख़्तियूं बि सहणियूं पवंदियूं, पर सचा आशिक़ ऐं सचा इंसान बहादुर इंसान बजाए ॿिड़क ॿाहिरि करण जे पंहिंजे फटनि ते पाण पटियूं ॿधंदा आहिनि ऐं अॻिते वधंदा रहंदा आहिनि। छो त हक़ ऐं सच जी राह जे पांधीड़नि जो इहो ई शेवो आहे ऐं सॼी क़ौम खे इहा हिदायत था कनि त उन्हनि वाढोड़ियुनि वटां का राति रही त अचो त तव्हांखे ख़बर पए। जे लतीफ़ जी ॿोली